अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क अंदरि तोड़ी परॾेह में मूंखे क़त्ल करण जी साज़िश थी रही आहे, जान खे ख़तरो आहे। उन हवाले सां हिकु वीडियो बि ठाही ऐं साज़िश कंदड़ समूरनि माण्हुनि जा नाला खंया आहिनि। जेकॾहिं मूंखे कुझु थिए त वीडियो क़ौम जे साम्हूं आंदी वञे। सियालकोट में जलसे खे ख़िताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त परॾेह में बंदि कमरनि अंदरि मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। साज़िश जी पहिरीं ख़बर हुई, पर कुझु ॾींहं अॻु समूरा तफ़सील मिली विया आहिनि। वीडियो ठाहिण जो मक़सदु क़त्ल जी साज़िश खे क़ौम अॻियां आणणु आहे। चाहियां थो त गद्दारी कंदड़नि जूं शिकिलियूं क़ौम जे साम्हूं अचनि। इमरान ख़ान जो चवणु हुयो त हिकु सियासत न पई थिए, पर इनक़लाब अची रहियो आहे। असांखे अमेरिका जी ग़ुलामी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। जेकॾहिं इंतशार पखेड़ जी कोशिश कई वई त तव्हांखे लिकण जी जाइ बि न मिलंदी। कुफर जो निज़ाम हली सघे थो, पर ज़ुल्म जो निज़ाम नथो हली सघे। इमरान ख़ान चयो आहे त माफ़िया ख़िलाफ़ जांच करण वारनि ते दॿाउ विधो पियो वञे। अदालतूं किथे आहिनि? मुल्क जी तारीख़ आहे त कॾहिं बि ताक़तवर जो एहतसाब नाहे थियो। जेलुनि अंदरि नंढा चोर बंदि आहिनि। छा उहो पैगाम ॾिनो पियो वञे त वॾियूं चोरियूं कयो? हुन वधीक चयो आहे त हाणे ही अमेरिका पिनण लाइ वञी रहिया आहिनि। उन्हनि जी एजेंसियुनि खे ख़बर आहे त बिलावल जा कहिड़े कहिड़े अकाउंट में पैसा पयल आहिनि। बिलावल हुननि सां अखियुनि में मिलाए न ॻाल्हाए सघंदो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त ही केतिरियूं बि रुकावटूं रखनि, पर कारकुननि जो जुनून हुननि जी रुकावटुनि खे लोड़े छॾींदो। नवाज़ शरीफ़ ऐं हुन जी पार्टी बुज़दिल आहे। असां पंहिंजे दौर में कॾहिं बि हुननि खे जलसा करण खां न रोकियो। हुननि साज़िश तहत अॼु सियालकोट जे वॾे ग्राउंड में जलसो करण खां रोकियो आहे।